दो दहाइयों से बंद जायद का अरसा गुजर चुका शदादकोट का रेलवे ट्रैक जो लाड़काना कंबर शदादकोट से होता हुआ बलूचिस्तान के इलाके उस्ता मोहम्मद तक जा पहुंचता था, बंद होने के बायस शहरी ट्रेन की सीटी सुनने को तरस गए। जबकि बंद रेलवे स्टेशन जो इस वक्त मौन जो दड़ों की मानित दिखता है। लाड़काना शदादकोट तो उस्ता मोहम्मद हूंदो हुयो, वो तमाम एक ग़रीबनि जे लाइ नेमत हुई। इन नेमत खां घटि न हुयो, छो जो ग़रीब आवाम उतां निकिरी वेंदो हुयो, ईंदो हुयो, सफ़र त सवलो मिलंदो। अॼोके इन दौर में जेके बसियुनि जा कोचुनि जा किराया महांगा आहिनि ऐं ट्रांसपोर्ट जो तमामु घणो जेको आहे सो महांगो लॻी थो वञे, ग़रीब आवाम परेशान आहे। ऐं अॼु बि असां उन रेलवे जे जेका हुकूक ऐं सिटी जे लाइ परेशान आहियूं ते कॾहिं अचे थी ऐं इहा ग़रीबनि जी नेमत जेको आहे सो कॾहिं मुयसरु थिए थी। अलाए केतिरे त अरसे खां इहे जेके नुमाइंदा चूंडियल नुमाइंदा ऐलान करे विया त असांखे एतिरे तव्हांखे रेलवे ट्रैक बहाल करे था ॾियूं, पर उहे हिन महिल ताईं कंहिं बि वाइदो अचनि वफ़ा न कयो आहे। अदा असां सभिनी खे इहो ख़बर न आहे त ट्रेन असांखे केतिरो सहूलियत थो ॾिए। लाड़काने खां ईंदे उस्ता मोहम्मद ताईं हीअ ट्रेन असांजे लाइ बिल्कुलु ई आसान सफ़र आहे ऐं ख़ासि करे ग़रीबनि लाइ आसान सफ़र आहे। त असां इहो गुज़ारिश कंदासीं वज़ीर आला खां त महिरबानी करे इहो असांजो हीअ अपील ॿुधियो वञे ऐं असांजो जेको आहे ट्रेन जो मसलो हल किया। ज़रूरत इस अमर की है कि शहरियों के लिए ट्रेन एक बेहतरीन, मुफीद और सस्ता सफ़र के साथ साथ किसी नेमत से कम नहीं था, मगर हर इलेक्शन के बाद हर नया आने वाला हुकूमत बार बार वादे करके मुकर जाता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शदादकोट।